दोस्तों साईं कासिम लगारी खोड़ सारा वाक़िया ॿुधाया, तमामु प्यारा वाक़िया ॿुधाया। अॼु तव्हांखे जेको वाक़ियो ॿुधाईंदासीं उहो उस्ताद जलाल चांडे ऐं उर्स चांडे जो वाक़ियो आहे। दोस्तों इहो वीडियो आख़िर ताईं ॾिसिजो त तव्हांखे तमामु घणो मज़ो ईंदो। इहो वाक़ियो तमामु भलो आहे। दोस्तों मोहम्मद उर्स चांडे जो जेको फ़नकार हो, खड़ताल ऐं चपड़ी वारो, इहो उस्ताद जलाल चांडे जो शागिर्दु हो ऐं इहो बि तमामु प्यारो शागिर्दु हो, पंहिंजे वक़्त जो तमामु होनहारु शागिर्दु हो। ऐं उस्ताद जलाल चांडे जेको आहे इन ते तमामु घणी महिनत कई त पोइ तयारु थी वियो। दोस्तों जॾहिं शागिर्दु तयारु थी वियो त पोइ तव्हांखे ख़बर आहे त शागिर्द बि उस्ताद खां अॻिते निकिरण जी कोशिशि कंदा आहिनि ऐं जिथे ॿ थां हूंदा आहिनि उते खड़कंदा ज़रूरु आहिनि। दोस्तों ऐं उस्ताद शागिर्द पाण में कॾहिं बि कंहिं ॻाल्हि में उनजी अणबत थी वञे त उन्हनि जी नफ़रत न थींदी आहे। उस्ताद हूंदो आहे, शागिर्द हूंदो आहे। इहो सिख्या वारो अमल जारी रहंदो आहे। दोस्तों कॾहिं बि झेड़ो न थींदो आहे उस्ताद शागिर्द में। ऐं उस्ताद पंहिंजे शागिर्दनि सां हमेशह मोहबत कंदो आहे, प्यारु कंदो आहे ऐं साड़ न कंदो आहे। उस्ताद जलाल चांडे पहिरियां बि चयो त बाबा मां शागिर्दनि सां साड़ न कंदो आहियां। जंहिं माण्हू खां पुछंदे उहो चवंदो यार ज़मानो बेवफ़ा आहे, पंहिंजो ऐब केरु न ॾिसंदो आहे त मां बि बेवफ़ा आहियां। पर लतीफ़ जहिड़ो दरवेश चई वियो त अञा कया आहिनि कल जुग तई कापड़ी, ऊंधा थोड़ी थी आहे, जे ऊंधा थींदी थी ज़मानो ई न हूंदो। दोस्तों उस्ताद जलाल चांडे चयो त अॻे किथे हूंदा ॻाइणा, यकतारे वारे जो केरु राग ॿुधंदो। उस्ताद जलाल चांडे ॿुधाए पियो त बाबा असां ॻाइण शुरू कयोसीं त यकतारे चपड़ी जो मान थियो, उनखे ओज आई, न त पहिरियां केरु ॿुधंदो हुयो हिननि खे राग, रुॻो दरगाहनि ताईं महदूद हो। दोस्तों हीअं मोहम्मद उर्स चांडे जेको आहे फ़नकार थी वियो। उस्ताद जलाल चांडे जो शागिर्द हाणे वॾी पाए जो फ़नकार थी वियो, जिते किथे ॿुधियो पियो वञे। पोइ उस्ताद जलाल चांडे हिकु तरफ़ ॻाए पियो त हिकु तरफ़ उर्स चांडे ॻाए पियो। पर उस्ताद हो, उस्ताद जो नालो तमामु मशहूरु हो ऐं हर जाइ ते जग जहान में मशहूरु हो, हर जंग में मशहूरु हो। पोइ उस्ताद जलाल चांडे हिकु दफ़े साईं मोहम्मद कासिम लगारी साहिबु ॿुधाए पियो त हिकु दफ़े ख़ैरपुर जे मेले में उस्ताद जलाल चांडे ॻाए पियो त उते उस्ताद जलाल चांडे वटि माना फरमाइश लाइ बार बार माण्हू अचनि पिया। हाणे उहे या त उर्स चांडे जा माइट हुआ या को चाह ईंदड़ हुआ या परिस्तार हुआ, त उहे ईअं फरमाइश पिया कनि त बाबा हीअ जेका फरमाइश आहे न कलाम जी, इहा चओ त उर्स चांडे जे मुर्शिद जी फरमाइश आहे। उस्ताद जलाल चांडे वरी हिकु दफ़ो चयो, वरी ॿीहर बार बार पिया अचनि त बाबा हीअ जेका फरमाइश कई आहे न, इहा उर्स चांडे जे मुर्शिद जी फरमाइश आहे। त पोइ उस्ताद जलाल चांडे खे माना चिड़ाइनि पिया। पोइ उस्ताद जलाल चांडे बि चिड़जी पियो। पोइ उस्ताद जलाल चांडे चयो त बाबा ॻाल्हि ॿुध, जंहिंखे अगरि ॻाइणु न अचे त पोइ पराई शाइरी न ख़राबु करे। पोइ उस्ताद जलाल चांडे कंहिंजो नालो न वरितो कंहिं फ़नकार जो, पर ईअं चयईं। ऐं उस्ताद जलाल चांडे माना को उर्स चांडे जी तरफ़ इशारो न कयो, त माना आम केसटी फ़नकारनि जे बारे में चयईं त बाबा अगरि ॻाइणु नथो अचे त पोइ शाइरी कंहिंजे न विञायो। पोइ हाणे जेको जिथे सम्झे दोस्तों हिन में उस्ताद जलाल चांडे माना ॻाल्हि हिकिड़ी वाज़े कई। दोस्तों इहो 91-92 जो दौर हो, 1991-92 जो दौर हो ऐं ख़ैरपुर जो मेलो हो साईं। वॾो धाम धूम सां मेलो थियो ऐं लखनि जी आवाम गॾु थी उते। उस्ताद जलाल चांडे जो ॿुधियो त बाबा उस्ताद जलाल चांडे अचे पियो ॻाइणु, फ़नकारनि में उस्ताद जलाल चांडे त पोइ आवाम सां लड़ी पई उते मेले ते। वॾो मजमो थी वियो, वॾी आवाम थी वई, वॾी ख़लक़त जमा थी वई उस्ताद जलाल चांडे खे ॿुधण लाइ, उनजो दीदार करण लाइ। बसि वॾी आवाम सां गॾु थी वई ऐं उस्ताद जलाल चांडे बि अहिड़ा कलाम ॿुधाया जो आवाम खे ख़ुशि करे छॾियो। उस्ताद जलाल चांडे खे हाणे जेका फरमाइश कनि पिया, चप जी कुंड खे चकणु, हाणे इहा फरमाइश कनि पिया उस्ताद खे।
दोस्तों उस्ताद जलाल चांडियो उहो वाहिद रागी हो जेको पंहिंजे शागिर्दनि सां तमामु घणी मोहबत कंदो ऐं उन्हनि जो तमामु घणो ख़्यालु कंदो ऐं उन्हनि जो अहसासु कंदो ऐं शागिर्दनि खे हिदायत बि ॾींदो, नसीहतूं बि कंदो त बाबा शागिर्द तव्हां बिगड़जी न वञिजो। त घणा शागिर्द बिगड़जी वेंदा आहिनि, पोइ सॻा ॿधंदे बि इहे नसीहतूं कंदो हो दोस्तो। संगत या मुरारन के बता दो धागो मोकलाए पारे मुरारन को समझाया यार वो द्रोही जो गए नो क्यों पुलिस आ रो दुआ के दे तो मौला कहता है भला ही कहता है शागिर्द बड़ी बिगड़ी में नाम पछाड़ी हां नहीं है ना कहता हां तो क्या बढ़िया मारवाता है खबर है ये कम बदवा हां सिर्फ उस्ताद जो अदब कबो उस्ताद का अदब खपे भी कई गाने हो त हाणे सभु उस्ताद वगान नो बधो ही ईअं सम्झ सघे बेड़ो बिल्कुल एहतराम वैसे वॾो एहतराम आहे उस्ताद। दोस्तों उर्स चांडियो बि उस्ताद जलाल चांडियो सां तमामु घणी मोहबत करे पियो। जॾहिं उस्ताद जलाल चांडियो माना गुज़ारे पियो त पोइ उस्ताद जलाल चांडियो जे कलाम बि चयईं ऐं उस्ताद जलाल चांडियो जी माना जेको वरसी हुजे उते बि वियो। उस्ताद जलाल चांडियो सां मोहबत करे पियो उर्स चांडियो। पर भा छो त सॼी ज़िंदगी मूं लाड़ में ॻायो आहे, पुत्र में बि ॻायो आहे। भई जॾहिं उस्ताद छा त उस्ताद जलाल हिकिड़ो फ़रिश्तो हुयो, जीअं ॻाल्हि कंदो हूअं थींदो हुयो। कसम आहे ख़ुदा जो कहिड़ी ॻाल्हि ते जॻह ते वेठा चवंदो जॾहिं आउं मरंदुसि आहियोसि त मुंहिंजे मथां पढ़ न पिया त पोइ चइजे वाकई पढ़ पिया फ़क़ीरे मथां। चवंदो मैं फ़क़ीर अबू जो तूं नवाज़ादो आहीं, अहिड़ी जलाल चांडियो जहिड़ी मुठी कोन थींदी। उस्ताद तुझी जुदाई में जलाल तुझी जुदाई में चढ़िया तुझी जुदाई में समूरी सिंध रोजे पई बजाई तो पिटाई जी अज सिंध रोए पई। दोस्तों उस्ताद जलाल चांडियो बि वॾो पाए जो फनकार हो, वॾो कलाकार हो ऐं उर्स चांडियो बि वॾो कलाकार हो। अॼु असां में उहे ॿई न आहिनि रहिया। दुआ कयो त अल्लाह पाक हिननि ॿिन्हिनि जी बख़्शिश फरमाए ऐं हिननि खे जन्नतुल फिरदौस में जॻह अता फरमाए, आमीन। दोस्तों मां सम्झां थो हीउ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजे वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं असांजी चैनल कामरान जानी सिंधी खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। महिरबानियूं। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।